में 5 वक्त नमाज़ पढ़जे, कुरान जी तिलावत कजे, तरावी नमाज़ पढ़जे, इबादत कजे। मैनू बरकत ऐं भलारो मैनू आ। दोस्तों स्टाफ ता फ्रूट वठी आया थी। ही जेके फ्रूट होया स्टाफ ता वठी आया थी। शहबाज हो स्टाफ ते हाणे वञूं पिया ॻोठ। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां फैज़ हुसैन जमाली। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल फैज़ व्लॉग। उम्मीद सब दोस्त खैर सां हूंदा, ठीक ठाक हूंदा। दोस्तों अची वियासीं नए व्लॉग सां गॾु। अॼु जो व्लॉग माशाल्लाह तमामु ज़बरदस्त थियण वारो आहे। रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे माशाल्लाह। मौसम ज़बरदस्त आहे। तव्हां ॾिसो हवा हले पियो। दोस्तों रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे। रोज़ा रखो, छो त इंसाननि ते रोज़ा फ़र्ज़न। पाण बि रोज़ा रखो ऐं ॿिनि खे बि रोज़ा रखायो। ऐं जेके बि ग़रीब आहिनि तव्हां वटि उन्हनि खे रोज़ा खोलायो, छो तव्हां वटि रोज़े खोलाइण जेतिरो सघ आहे। तव्हां ग़रीबनि खे रोज़ा खोलायो, छो त जेतिरो रोज़ो रखण में सवाबु आहे ओतिरो रोज़ो खोलाइण में बि सवाबु आहे। छो त तव्हांखे ख़बर आहे हींअर वॾी महांगाई लॻी पई आहे। रमज़ान शरीफ़ में जेके बि फ्रूट्स हुया उहे सभु चढ़ी विया। वॾी महांगाई आहे, तव्हांखे ख़बर आहे। दोस्तों हीअ असांजो मस्जिद जो पेशे मामा, अॼु हिन खां हाल वाल वठंदासीं। रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे। साईं कहिड़ा हाल आहिनि? प्यारा ई। रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे। जेतिरो माण्हू रोज़ो रखे थो ऐं कंहिंखे रोज़ो खोलाए थो त केतिरो सवाबु आहे। सवाबु आहे। रोज़ो जेको माण्हू नथो रखे ॿिए खे रखाए थो उनखे बि रखण जेतिरो सवाबु मिलंदो। हा, जेको खोलाए थो उनखे बि खोलाइण जेतिरो सवाबु, रखण जेतिरो सवाबु मिलंदो। हा, हे महीनो कमाइण जो महीनो आहे। जीअं शइ पंहिंजे सीज़न में सस्ती थींदी आहे। हा, अलाह जी रहमत हिन महीने में सस्ती थींदी आहे। हिन महीने में माण्हू रोज़ा रखे, अलाह जी इबादत करे। फ़र्ज़ पढ़ंदो नफ़िल जो सवाबु, नफ़िल पढ़ंदो फ़र्ज़ जो सवाबु। फ़र्ज़ पढ़ण जो त 70 फ़र्ज़नि जो सवाबु। सही, भली ॻाल्हि आहे त हिन महीने में 5 वक्त नमाज़ पढ़जे, कुरान जी तिलावत कजे, तरावी नमाज़ पढ़जे, इबादत कजे। मैनू बरकत ऐं भलारो मैनू आहे। सही, ज़बरदस्त। ॿियो को पैगाम? ॿियो सभु ख़ैर लॻो पियो आहे। तयार आहीं? व्लॉग किट खई व्लॉग ठाहींदे या तूं बि? हाँ दोस्तों रमज़ान शरीफ़ में कुरान जो ख़त्म लाज़मी कढो, छो त हूअं तव्हां पढ़ो था नथा पढ़ो, बाक़ी रमज़ान शरीफ़ में लाज़मी तव्हां ख़त्म कढो। छो त मूं घणा ई माण्हू ॾिठा आहिनि रमज़ान शरीफ़ में ख़त्म कोन था कढनि। रमज़ान शरीफ़ में ख़त्म कढणु क़ुरान पाक जो वॾो सवाबु आहे। ऐं दोस्तों हीअ जेको आहे खजी आहे, तव्हां ॾिसो हिन जा फर फाटी विया आहिनि। हीअ तव्हां ॾिसो ज़बरदस्त आहे। ऐं हिते सांडो वेठल अथव, तव्हांखे ॾेखारियां थो मां। तव्हां ॾिसो ही साम्हूं। दोस्तों मां आयो आहियां मस्जिद में। मां माशाल्लाह क़ुरान पाक जो ख़त्म शुरू कयो आहे। क़ुरान पाक पढ़ंदो। हीअ जेको आहे मस्जिद शरीफ़ आहे, तव्हां ॾिसो माशाल्लाह अल्लाह पाक जो घर आहे, VIP आहे। हीअ पखा लॻल आहिनि मथे। हिते टोपियूं पिया आहिनि। टोपी पाईंदुसि मां, क़ुरान पाक पढ़ंदो, पोइ वरी मिलूं था। दोस्तों क़ुरान पढ़े में नमाज़ पढ़ी आयासीं। हिननि सभिनी नमाज़ पढ़ियो आहे। कहिड़ा हाल अथव? तयार आहियो? रमज़ान में आए मज़ो या? हाँ, गड्ढे वाला वाला खैर तयार आई। रोज़े में तकलीफ़ कोन है ना? हाँ, इन वारे सियारे में आयो आहे न रमज़ान। हाँ दोस्तों शाम जो टाइम आहे। हाणे जेको आहे न मां वञा पियो स्टॉप ते इफ़्तारी लाइ कुझु फ्रूट्स वठी अचां, छो त इफ़्तारी कयूं। हीअ जेको आहे कणिक आहे, कणिक मसाला तयारु थी वियो आहे। असांजे इलाइक़े में कणिक जा लाबारा आहिनि उहे बि शुरू थी विया आहिनि। तव्हांखे इंशाल्लाह व्लॉग में ॾेखारींदुसि। हाणे मां वञा पियो स्टॉप ते, जे ॾिसूं हलूं था कहिड़ा कहिड़ा फ्रूट आहिनि स्टॉप ते। फ्रूट बि कुझु वठंदासीं, वरी इफ़्तारी बि कंदासीं, छो जो शाम जो टाइम आहे। बाक़ी वञी कलाकु बचियो आहे इफ़्तारी में। दोस्तों स्टॉप तां फ्रूट वठी आयासीं। हीअ जेके फ्रूट हुया स्टॉप तां उहे वठी आयासीं। शहबाज हुयो स्टॉप ते, हाणे वञूं पिया ॻोठ। कहिड़ा हाल आहिनि? तयार आहीं? छो वियो आहीं स्टॉप ते? बस मोबाइल चार्ज करण लाइ। हाँ, लाइट कटिजी वियो। बस लाइट रमज़ान में कोन था छॾनि, छा कयूं? रमज़ान जो महीनो आहे पोइ बि सही। हाणे जेको आहे वञूं पिया ॻोठ। बाक़ी 15-20 मिंट ने इफ़्तारी में। चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो
अज जो व्लॉग इते कयूं था एंड, वरी मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में। खुदा हाफ़िज़ चओ। खुदा हाफ़िज़। ओके।